أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود مجھے حبیب دے. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. حمد و صلاة खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम हज़रात उलमा ज़ी वक़ार हज़रात सादात किराम ऐं प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु जे फज़ल करम सां अॼु तव्हां असां उन साॻी जॻह ते गॾु आहियूं जिथे गुज़िश्ता साल तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह समूरा इन जॻह ते मौजूद हुयासीं. तॾहिं बि रबीउल अव्वल जी बाबरकत रात हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह ही बि महीनो रबीउल अव्वल शरीफ़ जो आहे. तव्हां हेॾे वॾे अज़ीम शान इज्तिमा में शरीक थिया आहियो. इहो तव्हांजो अचणु, तव्हांजो पंधु फरमाइणु, तव्हांजो वक़्तु कढी करे अचणु ही कंहिं आम सियासी लीडर लाइ नाहे. तव्हांजो ही अचणु कंहिं ज़ाती कम लाइ नाहे. ही को सियासी इज्तिमा नाहे बल्कि ही महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ़ जो अज़ीम इज्तिमा वाजे ते रब जी रहमत वसी रही आहे. छो त जिथे मुस्तफ़ा जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे उन जॻह ते अल्लाह ताला जी रहमत वसंदी आहे. मां तव्हांजे आॾो अल्लाह ताला जे पाक कलाम मजीद मां मारूफ़ आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे. दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. आमीन जो आवाज़ आख़िर ताईं अचे. ऐं अल्लाह ताला
तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह ताला अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां पढ़ियल आयत तव्हांखे वरी ॿुधायां। क़ुरान ऐं हदीस मां तव्हांजी ख़िदमत में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जे हवाले सां चंद मारूज़ात मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि ऐं हमेशह वांगुरु तव्हां बि इश्क ऐं मुहब्बत जो सबूत ॾींदव ऐं महबूब ते दुरूद ईअं पढ़ो जो तव्हां सम्झो त मदीनो पाक रुगो नाहे बल्कि मुस्तफ़ा जो रोज़ो आहे। उन रोज़े पाक ते तव्हां लाड़काणे वारा बीठा आहियो। मुस्तफ़ा जी मुआजा ते दुरूद पिया पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आखिर ताईं छोली अचे सल्लल्लाहु अलैका हींअर मां हथ लोॾण जो कोन चयो आहे, ज़बान हलाइण जो चयो आहे त दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ضलालिम मुबीन। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सोना जेके आॾो वेठा हो तव्हां हेॾां होॾां न निहारियो, ॿूॾा निहारियो। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अब हिन जेके मुतालो करे किताब वठणो आहे न उनखे ॾेई न वरतई त कोन माण्हुनि जो तवज्जो ख़राब कई। सुभान अल्लाह। ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। परते हलियो वञ परते बाबा। तवज्जो आहे जवाब सां ॿुधी तवज्जो सां ॿुधो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे जो अल्लाह तबारक व तआला मोमिननि ॾे मोमिननि मझा वॾी इज़त वारो वॾे शान वारो वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। या अल्लाह उहो रसूल तो छो रवानो फरमायो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो उहो हबीब मां इन जे करे रवानो फरमायो आहे जीअं तव्हांखे अल्लाह जूं आयतूं तिलावत करे ॿुधाईंदो वञे ऐं तव्हांखे मुस्तफ़ा पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे। तव्हांजो हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तज़कियो फरमाईंदो वञे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद जो सबबु अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां अल्लाह ताला इन जे करे रवानो फरमायो आहे ये मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तव्हांखे अल्लाह जो क़ुरान बि सेखारींदो वञे त तव्हांखे मुस्तफ़ा करीम पंहिंजी हदीस पाक जो बि दर्स अता फरमाईंदो वञे।
वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह ऐं तव्हांखे इहो क़ुर्आन पाक मुस्तफ़ा करीम सेखारे ऐं हिकमत मां मुराद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस पाक वा। अल्लाह ताला इरशाद फरमायो मां पंहिंजो महबूब इन जे करे रवानो फरमायो जीअं मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तव्हांखे पढ़ाए, तव्हांखे पाक फरमाए, तव्हांखे साफ़ फरमाए। या अल्लाह छा मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में असांखे ख़बर कान हुई? अल्लाह ताला फरमायो तव्हां मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में गुमराह हुयव। अल्लाह ताला पंहिंजो हबीब रवानो फरमाए करे तव्हां सभिनीनि खे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे। इहा मारूफ़ आयत वा जंहिंजो तर्जुमो बिलख़ुसूस तव्हां हिननि ॾिहाड़नि में उलमाए इस्लाम खां हर जॻह ते हर महफ़िल में बिलख़ुसूस तव्हां ॿुधो हूंदो। मां तव्हांजी ख़िदमत में चंद मारूज़ात इन आयत जे मुतअल्लिक़ बि अर्ज़ु कंदुसि, पर तमहीद में तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मक़ाम, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान तूं ऐं मां बयानु करे ई नथा सघूं। जंहिं हस्तीअ जो मक़ाम ॾेहनि जो ॾातार रब ज़ुल जलाल पाण क़ुर्आन में बयानु फरमाए, अल्लाह पाण उन जी तारीफ़ फरमाए त अदा तोखे मूंखे असांखे लाड़काणे जे आलिमनि खे सिंध जे आलिमनि खे एतिरी ताक़त ई कान्हे जो उन जो हक़ अदा करे सघनि, पर एतिरो ज़रूरु आहे त उन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदार औरतुनि वांगुरु, उन औरत वांगुरु, ॿुढड़ीअ वांगुरु जेका सुट खणी सोणे यूसुफ खे ख़रीदण जे लाइ ख़रीदारनि में पंहिंजो नालो लिखाइण जे लाइ अची बीठी ही, असां बि अॼु लाड़काणे में मुस्तफ़ा जे सना ख़ाननि में पंहिंजो नालो लिखाइण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। न त ख़बर त असांखे बि आहे, ख़बर अव्हांखे बि आहे। हर हिक खे इन ॻाल्हि जो यकीन आहे ऐं अहसासु आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेके हिते आया आहियो, उस्तादनि वारा आहियो, मुर्शिदनि वारा आहियो, बेपीरो हिते केरु बि कोन आहे। अल्हम्दुलिल्लाह कामिल मुर्शिदनि जा तरबियत याफ़्ता आहियो। तव्हां असांखे ख़बर वा त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सिफ़त ऐं सना जो हक़ केरु बि अदा नथो करे सघे, पर अल्हम्दुलिल्लाह असीं चाहियूं था त क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह मुस्तफ़ा जे सना ख़ाननि खे उथारे त असां मिस्कीननि खे बि उन लिस्ट में अल्लाह ॻणे ऐं शुमार फरमाए। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हां असांखे उन लिस्ट में शामिल फरमायो ऐं अल्लाह ताला तव्हां ऐं असां ते अहिड़ो को करम फरमायो त मां सम्झां थो त पोइ असांजा हिन ज़िंदगीअ जा घारियल जेके ॾिहाड़ा आहिनि उहे इंशा अल्लाह बेकार न आहिनि, असांखे पक आहे। पर उन वक़्त में यकीन थी पवंदो त अल्हम्दुलिल्लाह जेका असां पाकिस्तान चौक ते वेही करे हे सुन्ननि जे समुंड में हेॾे वॾे इज्तिमा में मुस्तफ़ा करीम जी सिफ़त सना बयान पे कई, अल्लाह उनखे क़बूल फरमाए छॾियो आहे। इहो यकीन ताम हासिल थींदो ऐं इहो तव्हां असांखे पक थींदी। असांजे सिंध में मां अॻिते तफ़सीर मुतालिक़ अर्ज़ु कंदुसि, पर असांजे सिंध में हिकिड़ो नात ख़ान थी गुज़रियो आहे। नालो मां वठां जे सुञाणो त सुभान अल्लाह चइजो, मरहूम ग़ुलाम नबी महेशर। आशिक़ लाइ त सुभान अल्लाह चइबी न। उन मरहूम ग़ुलाम नबी महेशर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली चई आहे। सभु ॻाल्हियूं भलियूं, पर जेका मौक़े जे मुनासिबत सां हुआ, मरहूम ग़ुलाम नबी महेशर आशिक़ मुस्तफ़ा आशिक़ रसूल चवे थो, सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं, मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं। जे सुभान अल्लाह सां ॻाल्हि का पुराणी यादि अची वञे नात या नात ख़्वाननि अॼुकल्ह नातियूं शुरू कयूं आहिनि, ढिबिक 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 ख़बर ई नथी पए।
त अलाए नात ऐं अलाह पनाह में रखे ख़ासि तौर ते तव्हां शहरनि वारा ॿाराड़ी वारा त वीचारनि वटि पैसा ई कोन्हनि जो कराची वारे खे ढिपकी वारे खे घुराइनि पर तव्हां वटि माशाअल्लाह चंदो जाम हूंदो तव्हांखे शहरी माण्हू ऐं दुकाननि वारा सपोर्ट कंदा मुड़ुसु नात पियो पढ़े ख़बर ई कान थी पए त जलाल चांडियो पियो हले का नात पई सरकार जी हले का ख़बर ई कान थी पए पर यार हक़ीक़ी नात ख़्वान त इहे हुया जेके नात पढ़ंदा बि वकार सां हा त ॿुधण वारो बि ॿुधंदो हो रुगो वेठो लाड़काणे में हूंदो हुन वारी सोच मुस्तफ़ा जे रोज़े पाक ते पहुची बस मूंखे एतिरो अर्ज़ु करिणो आहे अबा इहा ढिमिक वारी नात पढ़णु जाइज़ आहे तव्हां फतवा ॾियो यार जाइज़ आहे हे अॻियां कोन था चवनि मतां दुकानदार अहिड़ा घुराईंदा हुजनि अबा जाइज़ आहे न सुहिणा या ढिमिक वारी या नात जाइज़ कोन्हे भरिसां भई इहो ज़िक्र करणु इहो ज़िक्र बि करणु इन तरीक़े सां जाइज़ नाहे ऐं न को पढ़णु जाइज़ न को ॿुधणु जाइज़ न को स्टेज ते वेहारणु जाइज़ न को हुन जो इस्तक़बाल करणु जाइज़ हे अहले सुन्नत जा पैसा ईअं ज़ाया न कर बल्कि अहले सुन्नत व जमात जा आलिम घुराए बुज़ुर्ग घुराए दरवेश घुराए जेके तोखे अक़ीद अहले सुन्नत जो सबक़ु ईअं पढ़ाइनि जीअं शेर मुस्तफ़ा मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ पढ़ायो ये सब असांजा उलमाए किराम ये तोखे ईअं ई सबक़ ॿुधाइनि था ऐं ईअं ई तोखे पढ़ाइनि था हाणे जेकॾहिं यादि आहे कंहिंखे त मूं सां गॾु चवे सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं सोहणे नबी करीम जी मस्तान मलक हूर इंस देव जिन परियों 1400 साल ऐं के वरह ॿिया बि ॿिया लॻी कंहिंखां मदाह मीम जी पूरी न थी सघी हू बेमिसाल ज़ात ही आहिनि ज़रियूं हू बेमिसाल ज़ात ही आहिनि ज़रियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियों सोहणे नबी करीम जी करियूं मस्तान मलक हूर इंस देव जिन परियों सुभान अल्लाह हथ मथे करे हथ तो बुलंद फरमाए सुभान अल्लाह जो अल्लाह तबारक तआला मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मकाम बयान फरमायो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां अल्लाह तबारक व तआला एहसान त फरमायो आ पर बेईमानन ते एहसान कोन फरमायो आ मुंहिंजो एहसान मोमिनन जे मथां आहे क़ुरान पाक जी आयत ते जेकॾहिं तव्हां गौर फरमाईंदव न त अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल यादा अलल चओ अल्लाह जा एहसान त सभिनी ते मेहर ऐं करम त रब जो सभिनी जे मथां वा एहसान त अल्लाह तबारक व तआला जा रुगो मुसलमाननि ते न बल्कि अल्लाह जा एहसान काफ़रनि ते जेके न मञनि उन्हनि जे बि मथां जेके अल्लाह जी वहदानियत जो इनकार कनि अल्लाह उन्हनि ते बि महिरबानी फरमाई आहे अल्लाह ताला कॾहिं उन्हनि जे लाइ सिज जी रोशनी बंदि कान फरमाई आहे कॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि ते जेका चंड जी चांड्रोखी आहे उहा चंड जी चांड्रोखी उनखे बि अल्लाह ताला बंदि कोन फरमायो आहे हीअ जेके हवाऊं हलनि पियूं इहे हवाऊं बि अल्लाह ताला उन्हनि जे लाइ बंदि कोन फरमायूं आहिनि पर यार ॻाल्हि अजीब आहे जेॾी महिल मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद पाक जो तज़किरो थियो ज़िक्र थियो त अल्लाह ताला फरमायो हूअं त मां एहसान रोज़ीअ जा सभिनीनि ते फरमायां थो हूअं त इन्हनि हवाउनि जा एहसान अल्लाह ताला इरशाद फरमायो मां सभिनीनि ते कया आहिनि काफ़िर ते बि मोमिन ते बि मुनाफ़िक़ ते बि पर जेॾी महिल महबूब जे आमद जो ज़िक्र आयो त रब फरमायो मां मुस्तफ़ा मोकिले करे मोमिननि जे मथां एहसान फरमायो आहे इहो छो आख़िर छाजे करे मां तफ़सीरनि ऐं बुज़ुर्गाने दीन जो कुझु इन जे मुतालिक़ इरशाद फरमायो आहे
उहे ॾुखियूं ॻाल्हियूं तोखे मां अर्ज़ु नथो करे सघां शायदि तव्हां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां बेज़ार बि थियो या अव्हां जी सम्झ खां मथे हुजनि पर सवलीअ सिंधीअ में अर्ज़ु करे वञा अदा थोरो कबो आहे उन माण्हूअ जे मथां जेको या त थोरो लाहींदो आहे या न त घटि में घटि ॻाईंदो आहे अल्लाह ताला इरशाद फरमायो मुंहिंजे महबूब जो थोरो त रूए ज़मीन ते आहे पर जेको मोमिन आहे उहो मुस्तफ़ा जी आमद खे ॻाईंदो आहे रब ॼाणींदड़ आहे रब अॻे ई फरमाए छॾियो मां मुस्तफ़ा खे मोकिले करे मोमिननि जे मथां एहसान फरमायो आहे छो त ॻाए बि इहो थो मञे बि इहो थो ॿिए खे मिले सभु कुझु मुस्तफ़ा जे सदके थो पर वेचारो उन जे बावजूद हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद मुबारक जे मुतअल्लिक़ वातो ऐं पंहिंजो मुंहुं ख़राब करे थो ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र वेचारो ताराज़ी खणी करे तोरे तोरे पाव कयां किलो कयां अधु किलो कयां 2 किलो कयां ईअं तोर करे महबूब जो ज़िक्र थो करे अल्लाह खे ख़बर आहे मुंहिंजो रब ज़ुल जलाल अलीम बिज़ात सुदूर आहे उन रब ज़ुल जलाल के खबर वा खल्किया रब्बन अल्लाह फरमाए तो ही या रसूल अल्लाह चवण वारा मुस्तफ़ा जी आमद के मञनि था तॾहिं अॻे ई फरमाए छॾियां त मां मोमिननि ते एहसान फरमायो यो अल्लाह ताला जो एहसान आहे तव्हां जे मथां असां जे मथां पर मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अञा जहान में आया ई कोन हुया ज़ाहिर में आमद मुबारक अञा थी ई नाहे पर हिन जहान में चर्चा हलिया पे त मुस्तफ़ा अची वठो अची वठो अची वठो सिंधीअ में चइबो आहे पढ़ो उहे पढ़ा हलिया पे या मां ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कान कई बल्कि हदीस पाक जा किताब मूं फ़क़ीर जे साम्हूं टेबल ते पयल आहिनि मां इंशा अल्लाह ताला तव्हांखे उन मां बि ॿुधाईंदुसि किताब खोले बि अर्ज़ु कंदुसि उहा हदीस पाक उहा रिवायत बि तोखे ॿुधाईंदुसि तूं दुरूद ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे हवा बि खुली पई आहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सीनो त ठार यार लाड़काने में मां वेठो आहियां कंहिं ॿी जाइ ते कोन्हे हथ हथ मथे कर सुभान अल्लाह अल्लाह ताला खीर पुट ॾिनई इज़तूं ॾिनई बरकतूं ॾिनई अल्लाह तबारक व तआला तो ते महिरबानी फरमाई करम नवाज़ी फरमाई उन अल्लाह ताला जा एहसान जेतिरा ॻणजनि ओतिरा थोरा आहिनि जेकॾहिं तुंहिंजो सॼो जिस्म मुंहिंजो सॼो जिस्म इहो ज़ुबान बणिजी वञे ऐं सॼी उमिरि अल्लाह जो शुक्र इन ॻाल्हि ते करे त मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान जो अहिड़े शान वारे नबीअ जे उम्मत मां पैदा फरमाई त बि घटि आहे तूं हक़ अदा नथो करे सघीं मुंहिंजे रब जो एहसान एतिरो वधीक आहे अल्लाह ताला एतरी वधीक मेहरबानी फरमाई आहे पर यार शुक्र सॼो अदा न बि करे सघिजे आलिम चवंदा आहिनि त माला युदरकु कुल्लुहु ला युदरकु जुल्लुहु जेकॾहिं इंसान का शइ सारी जी सारी समूरी जी समूरी हासिल न बि करे सघे त भला थोरी जेका मिलेसि उहा बि न छॾिबी आहे उहा भली शइ आहे उहा हासिल कजे तव्हां ऐं असां पंहिंजे मिठड़े अल्लाह जो ज़िक्र कंदा आहियूं पंहिंजे रब ज़ुल जलाल खे राज़ी कंदा आहियूं अचो त मिठड़े अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह जहिदम जी जल जी झोलिया में जानिब आयो तहिदम हर हिक सासिया हमदु सना हीअं गायो अल्लाह जेको सुन्नी आहे उहो ज़िक्र बि करे मुस्तफ़ा जो मीलाद आहे अल्लाह 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 झिरमिरला ई झिरके गुण गाइल प्यागेरा मिठड़ियों बोलियूं बोले बहकन प्या बाटेरा अल्लाह 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 अबा मुस्तफ़ा जे ज़िक्र ते ठरो था बरो था जेको बरे तो वो हथ मथे न करे जेको ठरे तो सो ॿई हथ मथे करे चवे या रसूल अल्लाह ज़ोर सां चओ या रसूल अल्लाह मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अञा आमद मुबारक हिन जहान में थी नाहे ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो चर्चो मुबारक हले पियो किताब त तमामु वॾो आहे पर उन जो इख़्तिसार मुख़्तसर है उलमा खां तव्हां ॿुधो आहे लाड़कणो माशा अल्लाह तव्हां वटि आलिमनि जो मर्कज़ बि आहे हाफ़िज़ कारी बि तव्हां वटि माशा अल्लाह जाम आहिनि मुफ़्ती सगोरा बि हूंदा ज़रूरु पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां तव्हां आलिमनि जे वातां ॿुधो आहे मुझे महबूब जे परवाने हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह आशिक़े रसूल वो जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह जंहिंखे महबूब हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न टे दफ़ा न चार दफ़ा न पंज दफ़ा न छह दफ़ा न सत दफ़ा न अठ दफ़ा न नव दफ़ा न 10 दफ़ा न बल्कि महबूब अकरम जलालुद्दीन सुयूतीअ खे 70 दफ़ा अची करे जागंदे पंहिंजी ज़ियारत कराई अबा जेकर ख्वाब में मुस्तफ़ा करीम जी हिकड़ी इंसान खे का मेहरबानी थी पवे ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रुख़ अनवर जी ज़ियारत ख्वाब में थी पवे मां चाह तो त दुनिया वमा फीहा जो नेमतूं हिकड़े पासे मुझे महबूब जे चेहरे जो नज़ारो हिकड़े पासे हीअं आहे या न अब तव्हां चाहींदा हो त मुस्तफ़ा मेहरबानी फरमाए चाहींदो आहे जेको मोमिन आहे जंहिं कलमो भरियो आहे उहो चाहींदो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मूं ते मेहरबानी फरमाए मूं ते करम नवाज़ी फरमाए बस ॻाल्हि ज़हन में अची वई आहे त उहा ॿुधाए छॾियो दिलि रुबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ ओ असां आशिक़नि जी ईद थी वई दिलि रुबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी चओ जीअ जीअ दिलि रुबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी 2 दफ़ा जीअ जीअ घोट अरबी जीअ जीअ जे न तूं साईं अची हा केर
रोही खोटा खणे हा रोही खोटा खणे हा बख्श राय बंदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श राय बंदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस लियो लही दुख सियो मोहजा घोट अरबी जियो जियो ओ लाड़काने वारा मुस्तफा ला जियो लख दफ़ा चइबो पर हिते नाता ॿ दफ़ा त चओ दिल रोबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा रुगो महबूब जी आमद सां उहे कुफ्र वारा बुत कोन भगा या रबीउल अव्वल जो पावरा जो अॼु रबीउल अव्वल जो चंड ॾिसबो आहे वो लाड़काने जो वहाबी हुजे या सिंध जी कंहिं बि सरज़मीन जो वहाबी हुजे बुत त तॾहिं काफ़रनि जा किरिया हा पर अॼु चंड रबीउल अव्वल जो ॾिसबो आहे त हिननि वारनि ईमाननि में अॼु बि थरथलो मचंदो आहे आशिक अॼु बि ठरी पवंदा जीअं रबीउल अव्वल शरीफ़ जो चंड ॾिसे न तव्हां ॾिसंदा जॾहिं 24 जो चंड पंहिंजे हीअं उरूज ते हूंदो आहे त पोइ कुते खे मस्ती खणंदी आहे पोइ कुतो चवंदो आहे त मां इन ते भौंकां थो पोइ भौंकी 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 वीचारो टोंकी टोंकी करे चुप थींदो आहे मुंहिंजो इहो मौज़ू न आहे बसि मां इशारो तोखे ॾियण थो घुरां सॼो साल 11 महीना पंहिंजा जुलूस बि जाइज़ 11 महीना पंहिंजूं सियासत जूं कंपेनूं बि जाइज़ 11 महीना मदरसनि जा दस्तारे फज़ीलत जा जुलूस बि जाइज़ 11 महीना कराची खां वठी करे इस्लामाबाद ताईं महंगाई बुख जो मार्च उहो बि जाइज़ पर जेॾी महिल 12 महीनो रबीउल अव्वल जो चंड ॾिसबो हिनखे क़ुरान तॾहिं यादि ईंदो हदीस तॾहिं यादि ईंदी ओ भागा अल्लाह तोखे ख़ुशी नसीब कई कान्हे इहा ख़ुशी अल्लाह सुन्ने खे नसीब फरमाई आहे उहे बुत तॾहिं कोन भगा हा अॼु बि उहे बुत भॼनि पिया भोरा थियनि पिया उहे साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं कंहिं वाके चयोसीं बोली साहब महिरबानी फरमायो उहो फिलाणो वहाबी आहे उन वहाबी घुरियो आहे दलील त बाबा मीलाद जो दलील ॾे मां चयो चरियो थियो हा मीलाद जो वहाबीअ खे दलील ॾियणु ईअं वा जीअं गंजे खे तोहफ़े में कंगो ॾियणु कोन सम्झव अब गंजे खे कंगो कम ॾींदो वार ई कोन अथसि हो कंगो कम कोन ॾींदो अहिड़ी तरह दल तोड़े जो उन कंगे में पावर आहे वारनि जी संवारत कंदो आहे सिधो कंदो आहे नंढा वार आहिनि त बि उन्हनि खे हणी करे सिधो कंदो वॾा ज़ुल्फ़ आहिनि त बि उन्हनि खे सिधो कंदो उन्हनि जी संवारत कंदो पर अॻिले में सलाहियत नाहे टिकणा हमराह जी ऐं उन ते वार जो नालो ई कोन्हे खुथल आहे सफ़ा त उन ते कंगो कमु कोन कंदो अदा अहिड़ी तरह हिननि वारो ईमान बि खुथल आहे न को क़ुर असरु करे न को हदीस असरु करे तूं पंहिंजो ईमान मज़बूत कर बसि एतिरो मां अर्ज़ु करे वञा लिहाज़ा रबीउल अव्वल शरीफ़ जे ॾिहाड़नि में पुराणियूं ॻाल्हियूं खणी उहे माण्हुनि खे ॿुधाइण तूं इहे 5 मिंट इन्हनि ते न लॻाए बल्कि इहे 5 मिंट मुंहिंजे मुस्तफ़ा जी सिफ़त ऐं सना में लॻाए हू त चाहींदा त रंडक थिए हू त चाहिनि था त अजायो जेको आहे सो हमराह परेशान थियनि इहो टाइम जेको मीलाद वारो आहे इहो मीलाद वारो टाइम इलाही न लॻाइनि पर असां बि हिननि जा गुर सम्झूं था असां चवंदासीं दिल रोबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भॼी थिया भोर सारा बुत भॼी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही
यो मोहजा घोट अरबी जियो जियो दिल रुबा तुनी दीद थी वही व्या दुखंगा ॾींह मोहजा घोट अरबी जियो जी। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ था। जलालुद्दीन सुयूती जी ॻाल्हि ॿुधायां। उन जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि जो किताब आहे जेके आलिम सगुरा मां ॻाल्हि हितां खई हुई। ॻाल्हि हेॾां होॾां न थिए, मां पंहिंजी मौज़ूअ ते हलां त उन जलालुद्दीन सुयूतीअ जो किताब आहे ख़साइसुल कुबरा। तमामु आलिमनि खां ॿुधो, न त हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी नव्वर अल्लाहु मरक़दहु पाण त अक्सर पंहिंजी तक़रीरुनि में उन जो हवालो ॾींदा, पर उहो किताब पुराणा छापा मुख़्तलिफ़, किथे 8 जुल्द, किथे 9 जुल्द, किथे 10 जुल्द, वॾो नंढो किताब आहे छापनि जे एतबार सां। पोइ असांजो हिकिड़ो आलिम दीन आहे मग़रिब अरबीअ जो फ़ौत थी वियो आहे, जान मां पर्दो फरमाए वियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह सैयद सबूरो हुयो ऐं वक़्त जो पंहिंजे मुल्क जो वॾे में वॾो मुफ्ती ऐं शेखुल हदीस। सुभान अल्लाह। कोन चई सोना छो चवंदे, तूं चवंदे त मुंहिंजे मुल्क में त सैयद पढ़ंदो ई कोन। अबा सैयदनि सां मुहबत कंदा हो कोन कंदा हो? ॻाल्हाईंदा हलो। इन जे करे शायदि तूं सुभान अल्लाह कान चईसीं। असां वटि त सैयद सगोरा चवनि था त बाबा इहो पढ़णु पढ़ाइणु त इहो मुल्लनि जो कमु आहे, इहो असांजो कमु न आहे। मां चयो अदा अलाए कंहिंजी सोहबत में तूं हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी। उहो सैयद सगोरा अल्लाह ताला तो ते नसब जी बि महिरबानी कई आहे। जेकॾहिं हिन मुस्तफ़ा करीम जे दीन जी इन विरासत खे तूं संभाली त तूं त अॻे ई सोन हां नूर हां वरी अल्लाह तोखे नूर नाला नूर बणाए छॾींदो। वो मग़रिब अरबीअ जो आलिम दीन हुयो, नालो हुस हज़रत अल्लामा सैयद अब्दुल सिलसिलो उन जो शाज़िली हो। मां उन जी ज़ियारत बि कई हुई ऐं उन खां मां हदीस पाक जो दर्स बि वरितो हो। एॾो वॾो आलिम दीन हो ऐं एॾो सरकार जी बारगाह में मक़बूल हुयो। फ़क़ीर तोखे ॻाल्हि थो करे, उन जो हवालो ॾींदो, उन जी औलाद जी शाहिदी तोखे ॾींदो। सवनि जे तादाद में, हज़ारनि जे तादाद में मुहद्दिस वॾा वॾा मुफ्ती उन जा शागिर्द आहिनि। उन्हनि जो बि मां तोखे हवालो ॿुधाईंदुसि। आयो मदीने पाक में, पोइ मदीने पाक में इरादो कई त मां मदीने पाक में रहंदुसि। हाणे मोराको मोटी न वेंदुसि। इन मुल्क मग़रिब अरबीअ खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि मोराको। ओ मुराकश वारो, तव्हां चवंदा मराकश, इहो ई साॻियो मराकश वारो मुल्क। इहो सैयद अब्दुल्ला अची रियाज़ुल जन्नत में वेठो। अबा जागो प्याले सुतल हो यार, मूंखे पक थिए न त जागनि था हले वीचारनि खे निंड अची वई आहे। ओ सैयद अब्दुल्ला रियाज़ुल जन्नत में वेठो आहे, दिलि में इरादो खणी आयो आहे। किथे मोराको आहे, किथे मदीनो आहे। रियाज़ुल जन्नत में वेठो आहे। उहो पाण मां उन खां ॿुधो हुयो। ही मुंहिंजा कन उन जा शाहिद आहिनि। ही आलिमनि समूरनि जी जमायत वेठी आहे। मां ॻाल्हि ज़िमेदारी सां थो कयां। फरमाईंदो हिकिड़ो माण्हू आयो ऐं रियाज़ुल जन्नत में अची सॾु कई, या अब्दुल्ला अरबी। सैयद अब्दुल्ला चयो त मां गौर कयो। हिकिड़ो सैयद अब्दुल्ला उहो बि अथव जंहिंजा ख़त नंढड़ाई में तव्हां फोटो कॉपी करे छापींदा हुआ, उहो न। यादि आहे ॻाल्हि अलाए कोन? स्कूलनि में हिकिड़ो पनो ईंदो, साईं मदीने शरीफ़ जे आलिम सैयद अब्दुल्ला बुखारी ख्वाब लधो। हेतिरा माण्हू मरी विया आहिनि हींअर ऐं आख़िरी वक़्तु आहे। हितां सभिनीनि फोटो कॉपियूं करायूं, हिकु ॿिए ॾे ॾिसो पिया। पोइ हाणे आख़िरी वक़्तु आहे। पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुन ज़ियारत कई। पोइ उन में मुंहिंजे महबूब हुनखे फरमायो त जेके मरनि था नऊज़ बिल्ला काफ़र थी पिया मरनि। आख़िरी वक़्तु आहे। हाणे असुलु कमु कहिड़ो कि हाणे जेको हिन पने जूं 10 फोटो कॉपियूं करे विराईंदो,
बसि पोइ उनजी शादी हीअं तकड़ी थी पवंदी, उनखे फ़ाइदा थींदा, उनखे नुक़सानु कोन थींदो, कारोबार उनजो भलो हलंदो। पोइ असां जहिड़ा वांढा जेके हूंदा तॾहिं पढ़ियल कोन हा, पोइ वीचारा हिमत करे पोइ 30 फोटो कापियूं करे पाड़े में विराईंदा वरितंदा। इहो सैयद अब्दुल्ला बुखारीअ जे नाले सां इहा वहमी शख़्सियत आहे, इन जो को वजूद आहे ई कोन को। इहो कंहिं फोटो स्टेट वारे पंहिंजी फोटो खे हलाइण जे लाइ, फोटो कापी खे हलाइण जे लाइ उहो बड़ी बहानो ठाहियो, इहो ज़हन में हुजे, मतां तव्हांजो ज़हन ओॾां हलियो वञे। मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई, उहा जेका सैयद अब्दुल्ला बुखारीअ जी ॻाल्हि आहे उहा हिकिड़ी वहमी शख़्सियत आहे, उनजो को वजूद कोन्हे, न को मदीने में न को मके पाक में। मां उतां जन आलिमनि खां पुछियो, उन्हनि जो इहो बसि इहो हिकिड़ो कूड़ो किसो ठहियलु आहे, जेके माण्हू वीचारा पिया हलाइनि तव्हांजे मुल्क में, उते त आहे ई कोन, हिते अची पहुतो आहे। बहरहाल मां उन जी ॻाल्हि कोन थो कयां, मां तोखे सैयद अब्दुल्ला शाज़ली शेखुल हदीस वक़्त जे मुफ़्तीअ जी थो ॻाल्हि कयां, जो सुभान अल्लाह। वो सैयद अब्दुल्ला फरमाए पियो त माण्हू पोयां रियाज़ुल जन्ना में सॾु कयो, या अब्दुल्ला, ओ अब्दुल्ला जी, मां सम्झो त हिते अब्दुल्ला ॿिया बि खोड़। पोइ जी वरी हुन सॾु कयो, या अब्दुल्ला मगरिबी, ओ मगरिबी अब्दुल्ला जी, मां लौणो आहियो। पोइ हिते ॾिठुमि त हिकिड़ो नेक सालियो बानो बीठो आहे, चेहरे मां लॻो पिए दस्तार माशाअल्लाह सुहारी मुकम्मल। मूंखे चई ताल, असीं इशारो कया, उते वॾो आवाज़ त कोन कबो, रियाज़ुल जन्नत में ताल इशारो थियो। सैयद अब्दुल्ला जो मां हिन जे पुठियां हलियुसि, मूंखे वठी ॿाहिरि अची बीहारी ऐं ॿाहिरि अची करे चई, ओ अब्दुल्ला, तो मगरिब जे मुल्क में इरादो कयो त मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी वञी करे मदीने पाक में गुज़ारींदुसि, पर मुंहिंजे महबूब मदीने वारे मूंखे हुकुम फरमायो आहे, अब्दुल्ला तोखे हिते रहण जी इजाज़त नाहे, वञ पंहिंजे मुल्क में वञी करे मुंहिंजे दीन जी ख़िदमत कर, वञी करे हदीस पाक पढ़ाए। सैयद अब्दुल्ला चवे थो त उन माण्हूअ मूंखे इहो न्यापो ॾिनो, मां न को हुनखे सुञाणा न को हू मूंखे सुञाणे। इहो मुंहिंजे जेको दिलि जो इरादो हुयो, इहो जेको मां दिलि में ख़्यालु करे आयो हुउसि, इहा फ़क़ति मूंखे ख़बर हुई ऐं मुंहिंजी औलाद खे मां ॿुधाए आयुसि। बसि मां हाणे वञा पियो, हज जो मौक़ो हो, मां हाणे वञा पियो, बसि हाणे मदीने पाक में इक़ामत वञी इख़्तियार कंदुसि, मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे ऐं हींअर जेको आहे सो मां बसि इते ई ॾिहाड़ा पंहिंजी ज़िंदगीअ जा गुज़ारिया ऐं हाणे पंहिंजे वतन मोटी कोन हलबो। पर उहो बुज़ुर्ग उनखे फरमाए पियो त अल्लाह जे हबीब खे तुंहिंजे दिलि जे हाल जी ख़बर वा, इरादे जी ख़बर वा। मुस्तफ़ा करीम तो लाइ हुकुम फरमायो आहे त अब्दुल्ला, तूं पंहिंजे मुल्क में रहंदे त उते माण्हुनि खे दीन पढ़ाईंदे त अञा वधीक फ़ाइदो थींदो। मां सरकार अची करे तोखे मगरिब में पाण अची करे ज़ियारत पियो कराईंदुसि। ओ मुंहिंजो उस्ताद हो हज़रत सैयद अब्दुल्ला शाज़ली रहमतुल्लाह तआला अलैह। बसि पहुची हाणे सरकार जो हुकुम थियो आहे ऐं वरी हुन इहो बि न्यापो ॾिनो त सरकार फरमायो आहे तोखे साल में हिकु दफ़ो अचण जी हिते इजाज़त आहे। तूं ॿियो टाइम वञी करे गुज़ार, उते पढ़ाए, सबक पढ़ाए, हदीस पढ़ाए, माण्हुनि खे दीन जा मसइला ॿुधाए, वञी करे मदरसे में ख़िदमत कर। बाक़ी सॼो साल असां तोते उत महिरबानी कंदासीं, पर जे तुंहिंजी दिलि मदीने जे लाइ भरिजी अचे त साल में हिकु दफ़ो अचिजांइ। हाणे इहो आहे सैयद अब्दुल्ला शाज़ली रहमतुल्लाह तआला अलैह, मग़रिब अरबिया जो वॾो जय्यद रब्बानी आलिम दीन, वक़्त जो कामिल वली मुफ़्ती शेखुल हदीस। हाणे साल 6 महीना थिया, जहान छॾे परदो फरमाए वियो। इहो किताब वॾो लिखण वारो, जेका ॻाल्हि करणी आहे ॻाल्हि मिक्स न थींदी, उहो अल्लामा जलालुद्दीन सुयूती, उहो आशिक़ जंहिंखे 70 दफ़ा जागंदे महबूब ज़ियारत कराई, उन जे तमामु वॾे किताब ख़साइसुल कुबरा खे हज़रत सैयद अब्दुल्ला मुख़्तसर करे, नंढड़ो करे, उन में जेके बार बार साॻियूं ॻाल्हियूं आयूं पे, इनखे आलिम पंहिंजी ॿोली में तकरार चवंदा आहिनि। उहो तकरार सां जेके आयल ॻाल्हियूं हुयूं उन्हनि खे ख़तमु करे उहो महबूब जे शान ते हदीस में लिखियल किताब खे 8-9 जुल्दनि वारे खे गॾे करे उन हिकिड़े किताब में शाया कयो, छपियो, जेको असां हुननि वटि पढ़ियो, हुन असांखे पढ़ायो, असांजे उस्ताद। हाणे अचु त मां तोखे हिन मां हदीस पाक पढ़ी ॿुधायां त सरकार आया कोन्हनि, पर दुनिया ते चर्चो हलियो पिए त इमामुल अंबिया अचे वठो।
हबीब जो ज़िक्र मुबारक हलियो पे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचन था। अब बाबो मुस्तफ़ा करीम जे मीलाद जी गाल जेके लाड़काणे वारा ॿुधनि से हथ मथे कर ॿिया भले सुता पिया ॿुधबो न इंशाअल्लाह ताला। वो अल्लामा जलालुद्दीन सुयूती हदीस उन जे किताब में आ ख़साइसुल कुबरा में आ हीअ उन जी तहज़ीब वा उन में अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद था फरमाए पर यार तुंहिंजे ज़हन में हिकु ॻाल्हि मतां रहिजी वञे ऐं मूंखे बि इत्मिनान कोन थींदो जेसीं ताईं ॻाल्हि ओ खोले चङी तरह ये वार जी खल लाइ बि आहे ईअं वार जी बि खल लाइ करे तोखे ॿुधायां त आख़िर सबबु कहिड़ो हो जंहिं सबब जे करे जलालुद्दीन सुयूतीअ खे हिकु दफ़ो न 70 दफ़ा सरकार ज़ियारत कराई। आख़िर राज़ कहिड़ो हो, आख़िर सबब कहिड़ो हो जंहिं सबब जे करे जलालुद्दीन सुयूतीअ ते एॾी महिरबानी थी। सलाम मुस्तफ़ा ते पढ़, सलात हबीब ते पढ़ त राज़ खोले ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हथ मथे कंदो हल सुभान अल्लाह चवंदो हल। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आमद मुबारक मुस्तफ़ा जी थी आ पर मुझे महबूब जी अम्मड़ साइण जो नालो बीबी सैयदा तय्यबा ताहिरा आमना रदी अल्लाह तआला अन्हा वा ऐं मुस्तफ़ा करीम जो वालिद साईं हज़रत सैयदना अब्दुल्लाह रदी अल्लाह तआला अन्हो। सब जो सुभान अल्लाह। रूए ज़मीन जूं सब अम्मड़ियूं मुंहिंजी बि अम्मड़ तुंहिंजी बि अम्मड़ मौलविन जूं अम्मड़ियूं मुफ्तिन जूं अम्मड़ियूं पीरनि जूं अम्मड़ियूं सैयदनि सादातनि जूं अम्मड़ियूं बुज़ुर्गनि जूं अम्मड़ियूं गौसनि जूं अम्मड़ियूं कुतुबनि जूं अम्मड़ियूं रूए ज़मीन जूं जेके बि माइरूं आहिनि कसम ख़ुदा जो उहे सभु माइरूं मुस्तफ़ा करीम जे अम्मड़ साइण जे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾियां। अम्मा आमिना जो शान बुलंद आहे। ईअं आहे या न? लॻे थो तोखे पंहिंजी अम्मड़ कोन्हे क़ुर्बान करणी मुस्तफ़ा जे अम्मड़ तां गौर करणी आहे न। रूए ज़मीन जी अम्मड़नि खे अल्लाह ताला भाग ॾिना मक़ाम ॾिना पर अम्मा आमना जहिड़ो भाग कंहिंजो थियो ई कोन। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अम्मा साइण अहले सुन्नत जो छा अक़ीदो आहे? अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त मुंहिंजे महबूब करीम जो वालिद साईं ऐं महबूब करीम जी अम्मड़ साईं ॿई जन्नती आहिनि। जन्नती चओ छा आहिनि? अलाए वात खोल छा आहिनि? इहो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे। पर हर ज़माने में कॾहिं कॾहिं के अहिड़ा माण्हू रहंदा आहिनि जेके कंहिं मसइले सां इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूतीअ जो वक़्तु आहे 10वीं सदी हिजरिया। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि जे ज़माने में कंहिं सुवाल कयो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अम्मड़ साईं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वालिद साईं हज़रत अब्दुल्ला छा इहे जन्नती मोमिन मुसलमान आहिनि या न आहिनि? इहो सुवाल थियो। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि हिकिड़ो किताब लिखियो ऐं उन किताब में दलील ॾिना अहादीस तय्यबा ज़िक्र फरमायो नक़ली दलील ॾिनऊं अक़ली दलील ॾिनऊं फ़िक़ह जा हवाला हदीस पाक जा हवाला उहे समूरा ज़िक्र फरमाए करे पाण उन में साबित फरमायूं त जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जा अम्मड़ ऐं अबो जन्नती न आहिनि त पोइ केरु जन्नती थींदो? मुंहिंजे महबूब जी अम्मड़ बि जन्नती आहे त मुस्तफ़ा जो अबो साईं बि जन्नती आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां।
अदा इहो पको माॾे कयो जे तकीर ॿिया था कनि त उन्हनि ॾे कयो जे मां थो कयां त माॾे कयो सुभान अल्लाह ज़ोर सां यार अञा ज़ोर सां पखी जी हवा बि पहुचे हाणे पहुचे पई अल्लामा जलालुद्दीन सुयूती हिकु किताब लिखियो पर हिकु किताब लिखण खां पोइ पाण चई त अञा मूंखे मज़ो न आयो जलालुद्दीन सुयूती अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि वरी ॿियो किताब लिखियो जंहिंमें साबित कई त मुस्तफ़ा जा अमड़ ऐं अबो ॿई जन्नती वरी ॿियो किताब लिखी वरी दिल में इरादो कयई त अञा दिल मुतमइन कान थी आहे वरी टियों किताब लिखे वरी चौथों किताब लिखे वरी पंजों किताब लिखे वरी छहों किताब लिखे वरी सतों किताब लिखे सत किताब हिकु मौज़ूअ ते लिखे अल्लाह जो हबीब ख्वाब में तशरीफ़ वठी आया मुस्तफ़ा करीम इरशाद फरमायो ओ जलालुद्दीन सुयूती तो मुंहिंजे अमड़ अबे जो दिफ़ा कयो आहे तोखे हिकु दफ़ो सारी रूए ज़मीन के ख्वाब में ज़ियारतूं कराए बियूं हन ऐं हिकु दफ़ो कराए बि आहे पर तोखे जागंदे हिकु दफ़ो न बल्कि इन इनाम में 70 दफ़ा मां मोहम्मद करीम ज़ियारत कराईंदुसि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ओ इन अक़ीदे जे दिफ़ा वजे करे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती के मुख़्तलिफ़ वक़्तनि में या उलमा इकराम इरशाद फरमायो तशरीहन में तफ़सीरन में पंहिंजनि किताबनि में त अल्लामा जलालुद्दीन सुयूती ते इहा महिरबानी इन जे करे थी जो अक़ीदा अहले सुन्नत व जमात जो उन दिफ़ा कयो अदा मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे दीन जे मुहाफ़िज़नि खे छॾींदो कोने मुझे महबूब अकरम जे दीन जा मुहाफ़िज़ जिथे भी घुमन ॾींहुं हुजे रात हुजे मुझे महबूब उन्हनि जे मथां छपर छांव हूंदो आहे मुझे महबूब जी मदद उन्हनि सां शामिल हाल रहंदी आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती ते मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम या मेहरबानी फरमाई हाणे अचो त मां उन जलालुद्दीन सुयूती जे किताबनि मां तोखे हदीस पाक ॿुधाईंदो वञा मां इहा ॻाल्हि सम्झी सघां थो त अरबी तमाम मां हर को न सम्झी सघंदो सिवाय उलमा जे आलिम बि उहे जेके किताब पढ़नि उन्हनि सां ताल्लुक़ रखनि पर मां चाहियां थो त इहा तोखे लाड़काणे में हदीस बि अरबी में ॿुधायां छो मौलवी साहब पंहिंजी महारत थो ॾेखारे न महारत छा जी पंहिंजो फन थो ॾेखारे न फन छाजो इल्मु पियो झाड़ी न तोखे मञराइणो ई कोन्हे त मां तोखे इल्मु छा झाड़ींदुसि पर मां चाहियां थो त इन हदीस जा लफ़्ज़ जेके मदीने पाक में मुस्तफ़ा करीम जे ज़ुबान पाक खां निकिता हा असहाबे रसूल जी ज़ुबान मां निकिता हा उहे मदीने जी फ़ज़ा उन में पहुता वरी आलिमन ॿुधा ताबइन ॿुधा उन्हनि ताबइन खे ॿुधाया उन्हनि अॻिते ॿुधाया उन्हनि अतबाए ताबाइन खे ॿुधाया उन्हनि आइम्मा मुज्तहिदीन खे ॿुधाया इहे किताबनि में लिखिया विया जलालुद्दीन सुयूती लिखी गॾु कया मां चाहियां थो त उहे मुस्तफ़ा जे असहाब जे ज़ुबान मां निकितल हदीस तुंहिंजनि कननि में बि घिरे त तुंहिंजो ईमान ताज़ो बि थिए त तुंहिंजो सीनो बि खुले छो त इन्हनि लफ़्ज़नि जी बि बरकत आहे इन्हनि लफ़्ज़नि में बि अल्लाह तबारक व तआला वॾी मणिया रखी आहे वॾी बरकत रखी आहे हाणे जेको थको आहे उहो सुभान अल्लाह चवे अबा थका हो कोन थका हो वो टाइम जे हिसाब सां राति जा 12 थी विया अथव तव्हांजी मोकल वरतल हूंदी घरों 12 ताईं अच्छा अॼु महिरबानी थी अथव सॼी राति ॾिनी अथव घर वारनि मोकल माशाअल्लाह माशाअल्लाह अबा जेके न आहियो थकासे हथ मथे करे सुभान अल्लाह चवनि थोड़ा चुस्त थियो थोड़ा तवाना थियो त मां तव्हांखे हिकु न इंशाअल्लाह हिम्मत किताब खणी आयो आहियां अॼु दिलि चवे थी त तव्हांखे फजर ताईं वेहारियां ऐं तव्हांखे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जूं उहे अहादीस तय्यबा पढ़ंदो ॿुधाईंदो वञा
ऐं जेके असांजा बुज़ुर्ग पुराणा सीनियर उलमा वेठा आहिनि उन्हनि जी सिहत जो बि तक़ाज़ो आहे जे उहे वेही सघंदा त वाह वाह पर जे न वेही सघंदा त ख़ैरु आहे उहे आलिम सगोरा आहिनि उहे तव्हांजा हितां जा सरबराह आहिनि लिहाज़ा उन्हनि खे असां कुझु कोन चवंदासीं पर तव्हां उथी न वञिजो सुभान अल्लाह चवंदा हलो बल्कि दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ज़ौक़ सां सल्लल्लाहु अलैका दुरूद में मूंखे उहो मज़ो न पियो अचे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत अता बिन यसार थो ज़िक्र फरमाए सब चो सुभान अल्लाह। हज़रत अता बिन यसार रज़ियल्लाहु तआला अन्हु व रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद हो फरमाए ताबई सगोरो इरशाद हो फरमाए मां हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु सां मुंहिंजी मुलाकात थी फरमाए तो लकी तो अब्दुल्लाह बिन अमर बिन अल आस रज़ियल्लाहु तआला अन्हु कुल तो अखबिरनी अन सिफत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अजल वल्लाहि इन्नहु लमौसूफुन फित्तौरात बिबाद सिफतिही फिल कुरआन या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरन व हिर्ज़न लिल उम्मियीन अंत अब्दी व रसूली सम्मैतुकल मुतवक्किल लैस बिफज़्ज़िन वला गलीज़िन वला सख़ाबिन फिल अस्वाक़ वला युजज़िउ बिस्सय्यअति सय्यअता वलाकिन यअफ़ू व यस्फ़हु वलन यक़बिदहु अल्लाहु हत्ता युक़ीम बिही अल मिल्लतल औजाअ बिअन यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह व यफ़्तहु बिही अयुनन उमिया व आज़ानन सुम्मन व क़ुलूबन गुल्फ़ा। सुभान अल्लाह जोर सां सीनो खोले सुभान अल्लाह आशिकन वारी सुभान अल्लाह। वो अता बिन यसार तो फरमाए मुंहिंजी मुलाकात महबूब जे सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु सां थी मां उनखे चयो मूंखे मुस्तफ़ा करीम जी उहा सिफ़त ॿुधाए जेका तौरेत में बि लिखियल आहे त इंजील ऐं ज़बूर में बि लिखियल आहे। मांखे महबूब जी उहा सिफ़त ॿुधाए जेका अॻियनि किताबनि में आहे। ओ सोना हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस सुनियो जागो था त ॻाल्हि अर्ज़ु कयां पोइ अॻिते हलां। इहो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु उन सहाबीअ जो फर्ज़ंद पाण बि सहाबी अबो बि सहाबी उन जो अबो हज़रत सैयदना अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु वो जलीलुल क़द्र सहाबी आहे जंहिंजे लाइ हिननि पोयनि ॾींहंनि में पंजाब जे हिकिड़े मुल्ले पंहिंजी ज़ुबान खोले उन सहाबी रसूल ते भौंक कई आहे ऐं चयो आहे त असांजो ताल्लुक़ इन अमर बिन आस सां आहे ई कोन ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त माण्हू पंजाब जा उन जी सपोर्ट बि कनि पिया ऐं चवनि पिया त बाबा उन खां ग़लती थी हूंदी हीअं थी हूंदो हीअं थियो आहे हीअं थियो आहे। अबा हिकिड़ो हूंदो आहे ग़लती ॿियो हूंदो आहे आदि मुजरिम। कॾहिं तुंहिंजी ज़ुबान कंहिं ॿिए लाइ कोन थी खुले सदाई उन जी ज़ुबान महबूब जे असहाबनि ते खुलंदी आहे सदाई उन्हनि ते बकंदो आहे। ऐं एॾो वॾो जलीलुल क़द्र सहाबी आमिर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु उन जे लाइ गंदा गंदा लफ़्ज़ उन पंहिंजी ज़ुबान मां कढिया। ओ सुन्नी जेकॾहिं जागी थो जेकॾहिं अहल बैत सां मुहबत करी थो जेकॾहिं महबूब जे असहाब सां मुहबत करी थो त अहिड़ो मौलवी न ॿुध जा न ॾिस जा न वेहार जा
असां खे त यार आलिम अहिड़ा खपनि जहिड़ा शेर मुस्तफ़ा जहिड़ा जेके अहल बैत जा बि दिफ़ा करण वारा था, सहाब जो बि दिफ़ा करण वारा। अबा अहल बैत जो शान तव्हां ई असां खे नई मां मुस्लमान थिया आहियूं या अबे ॾाढे मुस्लमान आहियूं? जेको नई मां थियो आहे उहो न ॻाल्हाए बाबा, जेको अबे ॾाढे मुस्लमान आहे उहो चवे। सभई मुस्लमान आहियो न, नई मां त असां मुस्लमान कोन थिया आहियूं। असां जन उस्ताद असांजे हिन लाड़काने में हूंदो हो वक़्त जो कामिल वली वॾी बुज़ुर्ग हस्ती हूंदो हो, माना ज़ाहिर में आहे त अॼु बि साईं मौजूद, नालो हुस मुहम्मद कासिम मशहूरी शरीफ़ वारो सुहिणो जवान। अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा जवान हिन शहर में रहिया। उन्हनि खां बि असां अहल बैत जो शान ॿुधो, पर कॾहिं बि अहल बैत जो शान बयानु कंदे अहिड़ो लहजो इख़्तियार न कयूं जो असहाबे रसूल ॾे आंगुर खॼे, या असहाबे रसूल जो मक़ाम बयानु कंदे कॾहिं बि अहिड़ो लहजो इख़्तियार न कयूं जो अहल बैत ते आंगुर खॼे। तुंहिंजे हिन लाड़काणे में बुलबुल सिंध साईं काज़ी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जहिड़ो बि जवान हो, जेको अहल बैत जो बि शान बयानु फरमाईंदो हो, असहाबे रसूल जो बि शान बयानु फरमाईंदो हो। हे लाड़काने जूं स्टेजूं शाहिदनि, ही असांजा उलमा जो जमे गफ़ीर वेठो आहे। अॼु बि इहे सभु अहल बैत जो बि शान बयानु कनि पिया, अल्हम्दुलिल्लाह असहाब जो बि बयानु कनि पिया, पर कॾहिं बि अहिड़ो बयानु न कंदा जो ॿिए जी तनक़ीस लाज़िम अचे, ॿिए जो शान घटायो वञे। न न न, असां कॾहिं बि ईअं कोन कंदा आहियूं। असां जेॾी महिल अहल बैत जो शान बयानु कंदा आहियूं त दिलि खोले करे बयानु कंदा आहियूं, जेॾी महिल सहाब जो बयानु कंदा आहियूं त दिलि खोले करे बयानु कंदा आहियूं। पर कॾहिं बि इन्हनि आलिमनि अहिड़ो लफ़्ज़ वात मां कढियो ई कोन। हिते त नाला खणी पिया मुस्तफ़ा करीम जे असहाबे रसूल ते तबर्रो कनि, ऐं तव्हां बि हैरान थींदव त सभिनीनि खे जिन जे मथां तबर्रो कयो आहे इन पंजाब जे ख़तीब, उहे सभु उहे सहाबी अथव जिन ते ख़ुदि राफ़िज़ी शिया उन्हनि खे घटि वधि चवंदा। सैयदना अमीर मुआविया लाइ चई त नो डिमांड मुआविया, ऐं माहे मौलाना बदरुद्दीन साहब नूरी साहब सुरयो साहब वेठो आहे। हज़रत मुफ़्ती साहब रहमतुल्लाह अलैह जा जलसा कराई। मुफ़्ती साहब पाण लाड़काणे में फरमायो, जेको चवे थो त नो डिमांड मुआविया, असांखे अहिड़ो मुल्लो खपे ई कोन थो, असांखे मुस्तफ़ा करीम जा सभु सहाबी प्यारा आहिनि। तक़ीर मां पाण ॾिठी आहे, साईं मौली साहब वेठो हो, सभु मौजूद हुया। मुफ़्ती साहब ये लफ़्ज़ फरमाया, पर तव्हां शायदि गौर कयो अलाए न कयो, तव्हांखे गौर करिणो पवंदो। हिन में का इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि न आहे, हीअ अहले सुन्नत जे अक़ीदे जी ॻाल्हि मां थो कयां। सुहिणा भाव अज़ीज़ दोस्त मुंहिंजा भाव, अहिड़ो असांखे ख़तीब खपे ई कोन थो सिंध वारनि खे, जेको हिते अची करे असां में झेड़ा कराए, फॾा कराए, फसाद कराए, ऐं महबूब जे असहाबनि ते हीअ आंगुर खणे, ज़ुबान वॾी करे, भले लख दफ़ा माफ़ियूं वठे, आदि मुजरिम खे माफ़ी कान मिलंदी आहे। कॾहिं कॾहिं जेको ग़लती करे, ठीकु आहे, उनखां ग़लती थी वई, उनजी माफ़ी हूंदी आहे। नो डिमांड मुआविया ते तुंहिंजी ज़ुबान बकी, फिलाणे सहाबीअ जे बारे में तुंहिंजी ज़ुबान उथली, फिलाणे सहाबीअ जे बारे में तुंहिंजी ज़ुबान उथली, ऐं उहे सभु जिन ते शीयो तबर्रो कंदो आहे, उहे शीयत जा एजेंट। असां तोखे सुञाणूं था कसम ख़ुदा जो, असां अहल बैत जा बि दीवाना हुबदार ख़ादिम आहियूं, त साहिब रसूल जा बि ख़ादिम आहियूं। अबा जागो था हले सुता पिया हो, बुआरी ॻाल्हि को पंहिंजे दिलि ते न वठे। मां हो न पंजाब वारे शीए खे थो चवां, जंहिं महबूब जे सहाबीअ जो नालो वठी करे ज़ुबान तां तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, नालो वठी करे असांखे अहिड़ा न खपनि। तोखे सहाबी रसूल नथो खपे, असांखे तो जहिड़ो चिॿो कोन थो खपे, असांखे अहिड़ा सुहिणा चेहरा खपनि जहिड़ा हिते जवान भलारा वेठा, असांखे अहिड़ा भलारा खपनि जेके असांखे असहाबे रसूल जो बि मक़ाम ॿुधाइनि, अहल बैत रसूल जो बि मक़ाम ॿुधाइनि, कि असां नईं मुस्लमान कोन थिया आहियूं जो असांखे अची करे अहिड़ा जाहिल, अहिड़ा मीरासी अची करे असांखे अक़ीदो ॿुधाईंदा। इंशा अल्लाह ताला असांजो अक़ीदो सुधारण वारा हज़रत सोणे मशहूरी साईं वारनि जहिड़ा जवान सिंध में ख़िदमत फरमाए विया। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जहिड़े जहिड़ा जवान आया, उहे बि असांखे सभु कुझु ॿुधाए विया। मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफ़ीन
नबी से रोज़े धणी रहबर जड़ा जवानब आया उन्हनि बि असांखे अक़ीदो ॿुधायो गौसल आलमीन हज़रत गौस बहावल हक़ जड़ा जवान आया उहे बि असांखे अक़ीदो ॿुधाए विया सोने सुल्तानुल औलिया जड़ा जवान आया उहे बि असांखे अक़ीदो सेखारे ऐं ॿुधाए विया हज़रत मख़दूम सरवर नूह जड़ा जवान आया अक़ीदो असांखे सेखारे विया कसम ख़ुदा जो पीरनि जे पीर गौस आज़म महबूब सुबहानी अब्दुल कादिर जीलानी जड़ा जवान असांखे अक़ीदो पढ़ाए विया अल्हम्दुलिल्लाह आले सुन्नत जो दरगाहूं लाड़काने जो दरगाहूं खैरपुर जो दरगाहूं सखर जो दरगाहूं अल्हम्दुलिल्लाह ये सब अहल बैत जा ऐं असहाबे रसूल जा हुबदार आहिनि ऐं इहे के नई मौको दीन कोन था सेखारनि अल्हम्दुलिल्लाह भला रहनि उन्हनि जे दरनि तां अॼु बि फैज़ हले पियो छो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में अची वई हले कान छो त इहा ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरी हुई हज़रत सैयदना उन अम्र बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु जो साहिबज़ादो आहे सब चो सुभान अल्लाह हज़रत अब्दुल्ला नालो अथसि उहो बि साहिबी आहे उनखे चयो हज़रत अता बिन यसार छा कुल तो मां चयो अख़बिरनी मूंखे ॿुधाए हन सिफ़त रसूलिल्लाह मुस्तफ़ा करीम जी सिफ़त मुस्तफ़ा करीम जी नात हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस फरमायो अजल हाओ तोखे ॿुधायां थो मूंखे अल्लाह जो कसम आहे मुस्तफ़ा करीम जी उहा सिफ़त जेका क़ुरान पाक में आई आहे उहा साॻी अॻियनि किताबनि में मुस्तफ़ा करीम जी सिफ़त सना मौजूद आहे वो कुरान पाक जी आयत हाफ़िज़ सगोरो वेठो आहे साईं हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ कासमी अल्लाह जे फज़ल सां मां बि कुरान पाक जो हाफ़िज़ आहियां अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो आहे या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा पर हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस तो फरमाए इहा कुरान पाक जी आयत जो जुज़ हिस्सो उन ज़ुबान में जंहिंमें उहे किताब आहिनि इन्हनि लफ़्ज़नि माना उन सां मौजूद आहे पर अॻिते लिखियो पियो आहे ऐं मुंहिंजा हबीब गैब जो खबरूं ॾियण वारा अल्लाह तोखे हाज़ुर नाज़ुर नबी बणाए ख़ुशख़बरी ॾींदड़ बणाए काफ़रनि खे ड्रेजारींदड़ बणाए ऐं जेके पढ़ियल नाहिनि ज़ाहिर में माना कंहिं ॿिए वटि पढ़िया नाहिनि उन्हनि जे लाइ महबूब अल्लाह तोखे कोट बणाए करे रवानो फरमायो आहे मुस्तफ़ा तूं उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे सुभान अल्लाह सोना वहिरज़न लिल उम्मीयीन ऐं अल्लाह ताला छा इरशाद फरमायो आहे मुंहिंजे महबूब खे अल्लाह ताला फरमायो आहे अंत अब्दी व रसूली ऐं मुंहिंजा हबीब तूं मुंहिंजो ख़ासि बानो आहीं ऐं मुंहिंजो मोकिलियल रसूल आहीं हेॾा निहाल तव्हां असां अल्लाह जा बंदा आहियूं या न आहियूं चओ जेको आहे उहो चवे तव्हीं असीं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा बंदा आहियूं पर इहो असां था चऊं आहियूं बि सही इक़रार असीं पिया कयूं अल्लाह असांखे नामीनेट करे फ़क़ीर हक़ नबी सैयद अताउल्लाह शाह साईं मौलाना बदरुद्दीन साईं मखदूम साहब हाफ़िज़ साहब दुर मोहम्मद मौलाना साईं हाफ़िज़ साहब अब्दुल रऊफ़ मौलाना अली नवाज़ कासमी साहब नामीनेट करे अल्लाह ताला साईं सैयद साईं मुज़म्मिल शाह साहब नाला वठी करे फिलाना 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 तूं मुंहिंजो बंदो आहीं उहो त सभु बंदा आहियो ईअं कोन्हे असां ते त क़ुरान कोन लथो आहे जो हक़ नबी जो नालो हूंदुसि साईं बदर जो नालो हूंदुसि न पर अदा मज़ो त तॾहिं आहे न जॾहिं रब पाण ॿिन्ही जहाननि जे सरदार मुस्तफ़ा खे पाण पियो फरमाए ऐं मिठा मुहम्मद करीम तूं मुंहिंजो ख़ासि बानो आहीं सुभान अल्लाह ज़ोर सां सीनो खोले सुभान अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो अंत अब्दी व रसूली ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तूं मुंहिंजो ख़ासि बानो आहीं ऐं मुंहिंजो मोकिलियल रसूल आहीं
ऐं हबीब मां तो जो नालो रखियो आहे। हाणे अॻियनि किताबनि मां सिफ़त अब्दुल्ला बिन अमर बिन आस थो बयानु फरमाए, सम्मैतुकल मुतवक्किल, अल्लाह तो फरमाए ऐं मुंहिंजा हबीब मां तो जो नालो मुतवक्किल, लक़ब तो जो मुतवक्किल तवक्कुल वारो रखियो आहे। लैस बिफज़्ज़िन, कावड़ीलो नाहे, वला गलीज़िन, चेड़ाक बि नाहे, वला सख़ाबिन फिल अस्वाक़, बाज़ारुनि में हली करे ॻाल्हियूं गुफ़्तगू करण वारो, घणो ॻाल्हाइण वारो बि मुंहिंजा महबूब तूं नाहे। वला युजज़िउ बिस्सय्यअति सय्यअत, मुंहिंजा महबूब जेको को बुराई बि कंदो आहे मुंहिंजा महबूब उनखे तूं बुराईअ जो बदिलो बुरो कोन ॾींदो आहीं, बल्कि वलाकिन याफ़ू व यस्फ़हु, मुंहिंजा महबूब तूं उनखे मुआफ़ फरमाए छॾींदो आहे। या हबीब जी सिफ़त वा अल्लाह ताला इरशाद फरमायो, वलन यक़बिदहुल्लाहु, पंहिंजे उन प्यारे हबीब खे अल्लाह ताला ऐसी ताईं पाण ॾांहुं कोन घुराईंदो, हत्ता युक़ीम बिही अल मिल्लतल औजा, जेसी ताईं अल्लाह तबारक व तआला जेको ट्रेडो थी वियो आहे रस्तो, माण्हू माना हेॾा होॾा कुफ़र शिरक में पइजी विया आहिनि, जेसी ताईं अल्लाह ताला उन रस्ते खे सिधो न फरमाए तेसी ताईं पंहिंजे हबीब खे पाण ॾे कोन घुराईंदो। जो सभु माण्हू चवंदा ला इलाहा इल्लल्लाह, ऐं अल्लाह ताला उन हबीब जे सदके आख़िरी टे लफ़्ज़ ॿुधजां, अल्लाह ताला उन हबीब जे वास्ते ऐं वसीले सां जेके अंधिन अखियुनि वारा हुया अल्लाह उन्हनि खे सॼो फरमायो, ऐं जेके ॿोड़ा आहिनि अल्लाह उन्हनि खे समाअत ॾिनी, ऐं जंहिंजूं दिलियूं अंधियूं हुयूं अल्लाह ताला उन्हनि सभिनीनि जी दिलनि खे मुनव्वर फरमाए छॾियो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सिफ़त, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तारीफ़, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो चर्चो ज़िक्र, हबीब अकरम अञा जहान में आया ई कोन्हनि, अॻे ई इहे चर्चा किताबनि में हलनि पिया। आदम सोणो आयो बयानु फरमाईंदो वियो, हज़रत नूह आयो बयानु फरमाईंदो वियो, सैयदना लूत अलैहिस्सलाम आया उहे बि बयानु फरमाईंदा विया, हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह आया उहे बि बयानु फरमाईंदा विया। क़ुरान शाहिदा, हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजे महबूब जो इस्म पाको अहमद ज़िक्र फरमाए, क़ुरान में आयत मौजूद आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी बिशारत ॾिनी। पोइ जेकॾहिं लाड़काने में पाकिस्तान चौक ते वेही करे फ़कीर सिकंदरी बयान करे, हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ कासमी प्रोग्राम सजाए, ही लाड़काने जा मुसलमान ओड़े पाड़े जा मुसलमान हज़ारनि जे तादाद में जेकॾहिं अची करे मुस्तफ़ा जो शान ॿुधनि त इहा बिदअत कान्हे, इहा मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी सुन्नत ते अमल कनि था जो मुस्तफ़ा जो शान रब पाण बयानु फरमाए। अदा बिदअत चइबो हिन कम खे ॻाल्हाईंदो। फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु हे आहे त इंजील जी ॿोलीअ में मुस्तफ़ा जी सनाही, ज़बूर जी ॿोलीअ में मुस्तफ़ा जी सनाही, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना सिफ़त तौरेत जी ज़ुबान में आहे, क़ुरान अरबीअ में आहे, ऐं तूं ऐं मां वरी सिंधीअ ज़ुबान में मुस्तफ़ा करीम जी सिफ़त ऐं सना बयानु कंदा आहियूं। ऐं तव्हां इहे सां चवंदा हो, सारे जग में जानिब लय जिन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। सारे जग में जानिब, ओ सारे जग में जानिब जिन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। जंहिंजो बेड़ो तरे उहो हथ मथे करे, ऐं रुगो हथ मथे न करे बल्कि मूंसां गॾु झूमाए ऐं चवे, सारे जग में जानिब लय जिन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। वठी बूंद बरसात बरसन बहारियों, पखी पाण
में कर प्या बोलियूं बाजारियों टेढ़ा गुल गुलाबी टेढ़ा गुल गुलाबी से गुलजार थी व्या मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी व्या हथ मथे करे सुभान अल्लाह जेको ठहियो सो सुभान अल्लाह चवे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवाना हीअं गॾु थी वेहण ऐं मुस्तफ़ा करीम जो तज़किरो बयान करण ऐं हबीब अकरम जे मीलाद जो बयान करण या ख़ुदि मिठे मुहम्मद मुस्तफ़ा इमामुल अंबिया जी पंहिंजी बि सुन्नत वा जे चवंदे त अॻिते ॿुधाईंदो मां न त किताब कंदुसि बंदि पोइ दुआ कंदासीं इलेक्शन करायूं भला इलेक्शन सुभान अल्लाह हाणे त अंग तव्हांजो वञे थो वधंदो माशाअल्लाह बीठा बि आहिनि अमरा सुभान अल्लाह ज़ोर सां अदा हेॾा निहार तवज्जो कर मीलाद आहे छा गंजन खे त कोन थो दलील ॾियां तव्हांखे थो ॿुधाए मीलाद आहे छा मीलाद में छा बयान थींदो मां आयुसि पे मुंहिंजे कन ते तकीर पहुती त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो तज़किरो जेको तुब अव्वल हिमयरी कयो उन में छा हो मुस्तफ़ा करीम जी सिफ़त सना छा हो त अल्लाह ताला अञा ताईं सुहिणे आदम जी मिटी ॻोहराई पे आदम लमुंजदलुन बैन तीन वल माए अञा मिटी आदम जी ॻोहिजे पई पर मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर अल्लाह अॻे ई पैदा फरमाए छॾियो अबा इहो ई बयान थींदो आहे ॿियो छा बयान थींदो आहे ॿियो छा बयान थींदो आहे ॿियो इहो बयान थींदो आहे त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी त मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक एॾे शान वारो एॾे मक़ाम वारो नबी मुंहिंजे ख़ानदान मां पैदा फरमाइजां मुंहिंजे नस्ल मां मोकिलिजां इहो ॿुधाईंदा आहियूं तोखे इहो मीलाद में ॿुधाईंदा आहियूं त मुंहिंजे महबूब जी अमड़ फरमाए थी जॾहिं मुंहिंजे महबूब जी विलादत थी त एॾो नूर थियो जो वेठी मके में हस पर शाम जूं माड़ियूं पई वेठी ॾिसां इहो तोखे ॿुधाईंदा आहियूं इहो तोखे चवंदा आहियूं त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बिशारत हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम ॾिनी त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचनि था हिकु किताब न 10 किताबनि जा हवाला तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि मुस्तदरक इमाम हाकिमा मुस्नद इमाम अहमद बिन हंबला सुनन इमाम दारमिया इन खां अलावा सीरत जा किताब सीरत इब्न इसहाक सीरत इब्न हिशाम दलाइल नबुवत अल्लामा बैहकी जी शिफा शरीफ काजी अय्याज जी अर्रौजुल उल्फ अल्लामा सुहेली जो किताब उयूनुल असर अल्लामा इब्न सय्यदुन नास जो किताब इन खां अलावा सीरत हलबिया वा सुबुलुल हुदा वर रशादा ने मां चीदा 10 खां वधीक किताबनि जा हवाला अर्ज़ कयां थो नाला मां तोखे अर्ज़ कयां पर मां तोखे इन जे सबूत जे लाइ हिकु न 100 खां वधीक किताबनि जा हवाला तोखे कढी ॿुधाईंदुसि त मुस्तफ़ा करीम पंहिंजो शान पंहिंजनि सहाबनि जे साम्हूं पाण बयान फरमायो आहे ऐं इहे मीलाद जी जेका गुफ़्तगू आहे इहे जेके मीलाद जा जेके बुनियादी मोटा जुज़ आहिनि ये मां तोखे अर्ज़ कया ऐं ज़ाहिर आहे को असहाबी हिकु कोन वेठो हो 2 कोन वेठा हा 3 कोन वेठा हा बल्कि ईअं सम्झो त उन वक़्त में जेको अंग ऐं तादाद हुयो वो अंग तादाद मुंहिंजे महबूब जे साम्हूं वेठो हो वो हज़रत सैयदना अब्दुल लतीफ़ भेटाई इरशाद फरमाईंदो आहे के चा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण वार वठे वागूं कयां पवां हूंद पलाण पोइ जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटरा साथ जी
जहिड़ो हबीब पाण सोणो, जहिड़ो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पंहिंजो हुस्न जमाल, अहिड़ो ई अबू बकर सिद्दीक़ सोणो, अहिड़ो ई हज़रत उमर फारूक सोणो, सुभान अल्लाह, नाले नाले ते सुभान अल्लाह। अहिड़ो ई हज़रत उस्मान ज़िन्नूरैन सोणो, अहिड़ो ई मुंहिंजो मुर्शिद हज़रत हैदर करार मौला अली मुश्किल कुशा सोणो, अहिड़ो ई हज़रत सोणो साद बिन अबी वकास सोणो, अहिड़ो ई मुंहिंजे महबूब जो सहाबी अबू उबैदा बिन जर्राह सोणो, अहिड़ो ई मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी सैयदना अम्र बिन आस सोणो, अहिड़ो मुंहिंजे महबूब जो सहाबी हज़रत अब्बास सोणो, अहिड़ो मुंहिंजे महबूब जो सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास सोणो, अहिड़ो ई इमाम हसन सोणो त अहिड़ो ई इमाम हुसैन सोणो। मुंहिंजे महबूब जा सभु सहाबी। कंहिंजे लाइ मां केतिरा नाला खयां, आलिमनि छा लिखियो आहे, किताब मुंहिंजे साम्हूं पियो हुई, अल्लामा इब्न सय्यद नास जो उयूनुल असर सीरत पाक जो किताब आहे, हिन में मां हवालो नोट कयो वेठो आहियां। महबूब जे सहाबिन जो अंग केतिरो आहे, शायदि मां पोएं साल इहा ॻाल्हि कई आहे। महबूब जे सहाबिन जो एहतियातन आलिमनि कौल नकुल फरमायो आहे त मुंहिंजे महबूब जे सहाबिन जो अंग 1 लख खां वधीक हुआ। सभु चओ सुभान अल्लाह। महबूब जा सभु सहाबी त सुहिणा, पर मुंहिंजे महबूब जो हिकिड़ो सहाबी आहे हज़रत सैयदना दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु। सभु चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। यार थकिजी पिया हो लाड़काणे वारा, हथो कढावां थो बस। हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु, मुंहिंजे महबूब जे दिल में सदाई चाहत हूंदी कहिड़ी त जेकर दिहया कलमो पढ़े, महबूब जी चाहत त इहो मुस्लमान थिए। हिकमत हीअ ही त दिहया कलब कबीले जो पाण सरदार ऐं मुंहिंजो ग़ैबदान नबी ॼाणींदो आहे त दिहया जेड़ी महिल मुस्लमान थींदो त अकेलो कोन थींदो, हिन सां 20,000 ॿिया बि माण्हू गॾु मुस्लमान थींदा। जागे थो त ॻाल्हि अहिड़ी ॿुधायां जो विसरंदई कान। मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में वेठा आहिनि। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी पाक आहे। हज़रत हबीब अकरम अचानक ॾिठो साम्हूं त हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु हलंदो पियो अचे, पर अकेलो कोन हो, उन सां गॾु हिकिड़ो पूरो काफ़िलो साण हो। अञा मुस्लमान कोन थियो आहे, अञा कलमो कोन भरियो अथई। हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु जीअं जो वेझो थियो, अबा जाॻो था, हथ मथे कंदव त ॿुधाईंदो। हज़रत दिहया कल्बी जीअं जो वेझो थियो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक पंहिंजनि कुल्हनि मुबारकनि तां लाथी। मुस्तफ़ा करीम पंहिंजी उहा चादर मुबारक लाहे, अल्लाह जे हबीब उहा चादर मुबारक पाण हीअं विछाई आहे। जेड़ी महिल हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु वेझो पहुतो त अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो, ओ दिहया हिन चादर जे मथां वेहो। हज़रत दिहया कल्बी अञा कलमो कोन भरियो आहे, पर अल्लाह ताला मुंहिंजे महबूब जा सहाबी अॻे ई चूंडे छॾिया हा। हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु उहा महबूब जीअं जो चादर मुबारक विछाई, हज़रत दिहया कल्बी उन चादर मुबारक खे हीअं वेड़े सेड़े करे पंहिंजे अखियुनि ते रखियो, पंहिंजे मथे ते रखियो ऐं अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, हिन दिहया खे ताक़त नाहे जो तूं मोहम्मद करीम जे चादर जे मथां पेर ॾे। या रसूल अल्लाह, तुंहिंजी चादर अखि ते रखबी ऐं मथे ते रखबी। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दिहया में ताक़त ई कान्हे मुंहिंजा हबीब, हे त तव्हांजो एहसान आहे, ही त तव्हांजी करम नवाज़ी आहे। छो त महबूब खे उहो सहाबी प्यारो हो, हबीब खे वणंदो हो, हबीब जो इरादो हो त इहो मुस्लमान थी पए। ईंदे जो मुंहिंजे महबूब ग़ैबदान नबी ॾिठो त महबूब अकरम सम्झी विया त अॼु दिहया अचे पियो, कलमो भरण अचे पियो। अल्लाह जे हबीब उन जो इकराम फरमायो। हवालो ॾेखारण लाइ फ़कीर सिकंदरी तो वटि वेठो आहे, शाहपुर चाकर परे कान्हे, हलियो अच जा ख़र्च करे किरायो वापसी जो मां तोखे ॾींदुसि। हज़रत दिहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु लाइ महबूब चादर विछाई, पर पेर रखियईं कान। या रसूल अल्लाह, वेहबो कोन,
ये चादर सीने से लगाए भी हर दर्द की दवा है, सल्ले अला मोहम्मद। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये चादर ते कदम न रखबा। अल्लाह जे हबीब फरमाइश बारक अल्लाह दहिया वेह। हजरत दहिया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु तशरीफ रखी, पाण वेही रहियो। अल्लाह जे हबीब फरमायो चओ कीअं आयो ऐं हसीनो केॾो हो ख़बर अथई। महबूब जा साहबी पाण में कचहरी पिया वेठा कनि त महबूब जा साहबी त सभु सुहिणा, वध खां वधि कहिड़ो साहबी सुहिणो त महबूब जे सौट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास, मुफस्सिर क़ुरान, तर्जुमान क़ुरान। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां पुछो तूं ॾे फतवा, जी मुंहिंजे महबूब जे साहब ते सभिनीनि खां वधीक सुहिणो दहिया कल्बी हो। चई छो? जी इन जे करे दलील इहा जो हज़रत जिब्रील जॾहिं बि इंसानी सूरत इख्तियार कंदो हो त हज़रत दहिया कल्बी जी सूरत इख्तियार कंदो हो। जेका सभिनीनि खां वधीक सुहिणी सूरत आई उहा ई इख्तियार फरमाईंदो। हज़रत दहिया कल्बी महबूब जे साम्हूं वेठो आहे, कबीले जा माण्हू वेठा आहिनि। मुंहिंजे महबूब इरशाद फरमायो दहिया कीअं आयो आहीं? हज़रत दहिया कल्बी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह गुलामनि में नालो लिखाइण लाइ आयो आहियां, कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। कलमो पढ़ त क़यामत में भी कम अचे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत दहिया कल्बी कलमो पढ़ियो आहे, कद हेठि कयो वेठो आहे, पर अखियुनि मां हज़रत दहिया कल्बीअ जे पाणी बंदि कोर पियो थिए। अल्लाह जे हबीब पुछो ओ दहिया रोइन छो थो, सबब कहिड़ो आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे ॾोह था यादि अचनि जेके इस्लाम आणण खां अॻु में मूंखां सादर थिया। अल्लाह जे हबीब फरमायो ओ दहिया जेको सभिनीनि खां वॾे खां वॾो गुनाह तोखे यादि अची रहियो आहे उहो ॿुधाए। हज़रत दहिया कल्बी चयो या रसूल अल्लाह ओ जाहिलियत जो वक़्तु हुयो। या रसूल अल्लाह ओ जाहिलियत जो वक़्तु हुयो। अल्लाह जा हबीब मां पंहिंजनि हथनि सां पंहिंजूं ऐं पंहिंजे कबीले जूं 70 खां वधीक न्याणियूं पाण मारियूं ऐं उहे मारे करे मां पाण ज़िंदह दफ़न कयूं, किनखे जेरो पूरियो, कंहिंखे क़त्ल कयूं। या रसूल अल्लाह उहो थो मूंखे ॾुख यादि अचे। अल्लाह जे हबीब अञा जवाब ॾिनो ई कोन को। अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो त मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम रोए पियो। ओ जिब्रील वञी करे मुस्तफ़ा करीम खे चओ त इहो हिकु दफ़ो ओ दहिया जेको तो कलमो पाक पढ़ियो आहे, जेकॾहिं तुंहिंजा गुनाह जबलनि जेॾा बि हुजनि हा त कलमे जे सदके अल्लाह धोई करे मुआफ़ फरमाए छॾई हा। तुंहिंजा गुनाह जबलनि जेॾा कोन्हनि दहिया, तुंहिंजा गुनाह ज़माने में मौजूद वारीअ जेतिरा कोन्हनि, उन्हनि जे ज़र्रनि जेतिरा न आहिनि, समुंड जी छक जेतिरा कोन्हनि। दहिया इहे त 70 न्याणियुनि जो तोखे गुनाह यादि आयो आहे, पर इहो तो जेको मुस्तफ़ा करीम ते कलमो भरियो आहे न, इन कलमे में रब एॾी ताक़त रखी आहे जो अल्लाह तोखे उते ईअं पाक करे छॾियो आहे जीअं अम्बड़ जे पेट मां हाणे हाणे ॼाओ आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां सोजा साईं, ज़ोर ज़ोर सां सुभान अल्लाह ता। अल्लाह जे हबीब जा सभु सहाबी सुहिणा, सभु भलारा। मूंखे ॻाल्हि इन तां यादि अची वई, इहा ताक़त थई मुंहिंजे महबूब जे कलमे पाक जी। छा जी ताक़त आहे? ॻाल्हायो, कलमे जी ताक़त आहे। हेॾे ॾियार इहा कलमे जी ताक़त आहे त ख़ुदि कलमे वारे जवान जी ताक़त छा हूंदी? इहा त कलमे पाक जी ताक़त आहे। जबलनि जेॾा गुनाह धोपिजी वञनि, उहे समूरा माफ़ थी वञनि।
इंसान ईअं थी वञे जीअं अंबड़ जे पेटऊं हाणे ॼाओ हुआ। मां अर्ज़ पे कयो, बस आख़िरी हदीस अर्ज़ कयां, उन खां पोइ दुआए ख़ैर थिए। हिकु थी वियो आहे राति जो, पर तव्हांजे इश्क खे बि शाबाश आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। मां अर्ज़ पे कयो त महबूब जो मीलाद करणु हीअं वेहण या महबूब जी सुन्नत, अल्लाह जी सुन्नत ॿुधाई मां। हाणे अचु त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत ॿुधाए। पर हाणे दुरूद मां चवां थो, इब्तिदा करायां थो, पोइ चुप करे ॾिसां थो त केरु थो पढ़े। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोचो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां हज़रत ख़ालिद बिन मअदान रज़ियल्लाहु तआला अन्हु ताबई सगोरो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबिन खां हदीस पाक रिवायत थो फरमाए। चवे तो महबूब जे सहाबिन मुझे महबूब खे चयो, अख़बिरना अन नफ्सिक या रसूल अल्लाह, तव्हां पंहिंजी ज़ात जे बारे में पाण कुझु असांखे ॿुधायो। पुछन सहाबी पिया ऐं पुछन मुस्तफ़ा खां पिया, या रसूल अल्लाह अख़बिरना अन नफ्सिक, या रसूल अल्लाह असांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो, कुझु बयान फरमायो। अल्लाह जे हबीब फरमायो, नाम, हाओ ॿुधायांव थो। सरकार फरमायो, महबूब फरमायो, इन्नी अब्दुल्लाह मकतूबुन फी उम्मिल किताब खातमुन नबिय्यीन व इन आदम लमुंजदिलुन फी दीनतिही अन दावतु अबी इब्राहीम व बुशरा ईसा अलैहिस्सलाम व रअत उम्मी हीन हमलत बी अन्नहु खरज मिन्हा नूर अदाअ लहु कुसूर शाम वस्तुरदअतु फी बनी साद इब्न अबी बकर फबैना अना फी बहमिन लदा अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन माहुमा तस्तुम मिन दहबिन ममलूउन सल्जा फअदजअनी फशक्का क़ल्बी व बतनी व गसलाहु बिदालिका الثلج حتى إذا أنقياه رداه كما كان ثم قال أحدهما لصاحبه زنه بعشرة من أمته فوزنني بعشرة فوزنتهم ثم قال زنه بمئة من أمته فوزنني بمئة فوزنتهم ثم قال زنه بألف من أمته فوزنني بألف فوزنتهم فقال دعه عنك فلو وزنته بأمته لوزنهم। सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह। हाणे इन जो तर्जुमो ॿुधंदो हलजां। जेकॾहिं हिक बि ॻाल्हि मीलाद खां ॿाहिरि हुजे, हिक बि ॻाल्हि उहा हुजे जेका मीलाद में असां बयान न कंदा हुजऊं, त पोइ यार तूं फ़क़ीर सिकंदरीअ खां ॾंढ 10 रुपया अची शाहपुर मां न वठिजां। मां तोखे पंहिंजो हिते ज़ामिन ॾेयूं थो वञा, उन ज़ामिन खां भले तूं 10 रुपया वठी करे पंहिंजो ईज़ी लोड वञी करे कराइजां, पंहिंजो मोबाइल भराइजां। पर ॿुध त सही, असहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह पंहिंजे बारे में ॿुधायो। महबूब फरमायो, हा मां अल्लाह जो ख़ासि बानो आहियां ऐं लोहे महफूज़ में मुंहिंजी नबूवत तॾहिं लिखियल हुई जॾहिं अञा आदम बि कोन पैदा थियो। पाण था फरमाए। हाणे शुरू थी वियो मीलाद, ॻाल्हि शुरू थी वई। इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो ख़ासि बानो आहियां। इन्नी मकतूबुन फी उम्मिल किताब, मां लोहे महफूज़ में मुंहिंजी नबूवत ख़ातमुन नबिय्यीन हुजण लिखियल हो। अञा आदम जी मिट्टी ॻोहिजे पई। पोइ महबूब फरमायो, मां पंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहीम जी दुआ बि आहियां। यादि आले न, काबो जोड़े बस कई, मज़ूरी घुरंदो आहे। मौला रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, मुंहिंजा ख़ालिक ही असांजी ख़िदमत क़बूल फरमाइजां। पर मौला हाणे कुझु घुराए थो, उहो त अता फरमाए। चओ इब्राहीम, हज़रत इब्राहीम अर्ज़ कयो, मौला उहो नबी जे नबी कारणी ही कुल काइनात ख़ल्क़ी अथई, मुंहिंजा ख़ालिक महिरबानी करे उहो मुंहिंजे ख़ानदान मां पैदा फरमाइजां।
ओ याद दुआ कुरान पाक में मौजूद आ। मुझे महबूब अकरम इरशाद फरमायो मां पंहिंजे ॾाॾे जी दुआ आहियां ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। कुरान पाक में अल्लाह ताला इहा ॻाल्हि इरशाद फरमाई आहे व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलि यअती मिन बअदि इस्मुहु अहमद। मुस्तफ़ा करीम फरमायो त मां पंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी बि दुआ आहियां ऐं हज़रत ईसा जी बि बिशारत आहियां। हलंदी थी अचे ॻाल्हि अॻिते ॿुध मीलाद ऐं महबूब इरशाद फरमायो मां पंहिंजी अम्मड़ आमिना जो उहो ख्वाब आहियां जेको अम्मड़ मुंहिंजी आमिना ॾिठो हुयो जॾहिं मुंहिंजी विलादत थी त मुंहिंजी विलादत महल शाम जूं माड़ियूं बि रोशन थियूं। मुंहिंजे अम्मड़ मके पाक में वेठे करे उन्हनि शाम जी माड़ियुनि खे ॾिठो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण इरशाद फरमायो। हाणे अॻिते महबूब छा इरशाद फरमायो? महबूब फरमायो वस्तुर देअतो। हाणे महबूब जो माना पहिरें खिलकत दर्जा समझिजा। पहिरें खिलकत आदम पैदा कोन थियो आहे, नूर मुंहिंजो मौजूद, वरी इब्राहिम जी दुआ, ईसा जी बिशारत, हाणे अम्मड़ वटि नूर अची वियो। हाणे अम्मड़ जो ख्वाब, हाणे विलादत थी वई। बाबू फरमायो पोइ मां खीर पीअण जे लाइ परवरिश जे लाइ मूंखे वठी विया बनु साद बिन बकर में। ॻाल्हि ॿुध जा आख़िरी सिटूं थो ॿुधाए। हाणे बाबू फरमायो हिकिड़े ॾिहाड़े ते फबैना अन फी महमिन लना। हिकिड़े ॾिहाड़े ते इन बनु साद बिन बकर में मां अम्मा हलीमा जे बकरिन सां गॾु बीठो हुयुसि त अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन। उते ॿ माण्हू आया पर ॿिन्हीअ खे अछा कपड़ा पातल हा ऐं उन्हनि सां हिकिड़ो तश्त साण हो जेको सोन जो हो ऐं उन में बर्फ वांगुरु थधो पाणी पयल हुयो। अदजानी पोइ उन्हनि मूंखे लेटायो सुम्हारियो। बाबू फरमायो पोइ मां सुतुसि। पोइ उन्हनि मुंहिंजो सीनो चीरियो। पोइ सीनो चीरे करे मुंहिंजे दिलि मुबारक खे ॿाहिरि कढियो। हेॾा तवजो कजां। बाबू फरमायो मुंहिंजी दिलि खे ॿाहिरि कढियो। पोइ उहो जेको तस्त हो, उहो जेको प्यालो हो, बेमिसाल बेमिसाल, उन में पाणी जा उन में मुंहिंजी दिलि मुबारक रखियो। हाणे महबूब खे बेहोशी कोन्हे, महबूब ॾिसे पियो ॿुधाए पियो। अभी फरमाईंदा त उहो विधऊं, उहो उनखे धोतऊं। इहो धोतऊं छो? धोतऊं जो उन पाणीअ खे महबूब जे दिलि जी बरकत ॾियणी। उन पाणीअ खे बरकत ॾियणी। मतिलबु पाणीअ में कहिड़ी ताक़त आहे जो महबूब जी दिलि धोए? हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि मुबारक जी बरकत उन पाणीअ खे मिलणी ही। पोइ मुंहिंजे दिलि मुबारक खे धोतऊं। हत्ता इज़ा अनक़याहु रद्दाहु कमा कान। जेॾी महिल इन कम खां वांदा थिया उन पाणीअ खे शरफ़ बख़्शियूं। उन शरफ़ बख़्शण खां पोइ मुंहिंजी दिलि खे साॻो वरी उन पंहिंजी जॻह ते रखियूं। हाणे हिकिड़ो ॿिए खे पियो चवे, ओ सुन्नी हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह। चओ चओ ज़ोर सां या रसूल अल्लाह। अञा ज़ोर सां चओ या रसूल अल्लाह। हाणे ॿुधा बाबू फरमायो जेॾी महिल हाणे मुंहिंजे सीने खे खातू उनखे ट्रोपो ॾिनो, ट्रोपो ॾेई करे थी वियो। हाणे हिकु पियो ॿिए खे चवे त हिन जी उम्मत मां माना महबूब जी उम्मत मां 10 ॼणा ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में रख ऐं ॿिए पासे हिन हबीब खे रखी तोड़। सुभान अल्लाह। पोइ 10 ॼणनि खे हिकु पासे रखियूं ऐं ॿिए पासे मां मुहम्मद करीम खे रखियूं। महबूब फरमायो उहे घटि थी पिया, मां मुहम्मद करीम वधी वियुसि। त वरी ॿिए पंहिंजे साथीअ खे वरी ॿियो दफ़ो चयो हदीस थो पढ़ाए। हे हदीस पाक जो किताब आहे। मुस्तफ़ा करीम पाण इरशाद फरमायो त हिकिड़े चयो उन साॻे पंहिंजे साथी खे चई हाणे 100 रख, 100 ॼणनि सां तोरेसि। चई हिकु पुड़ में 100, ॿिए पासे मां। अबू फरमायो फवज़नतुहुम, वरी मां उन्हनि 100 खां वधीक थी वियुसि। वरी हुन चयो पंहिंजे साथीअ खे ज़िन बि अल्फिन,
चई 1000 सां तोरेस। चई पोइ हिक पासे 1000 रखियो। पोइ फरमायो फवज़नतुहुम, पोइ मां उन्हनि 1000 खां बि मथे थी वियुसि। हाणे हिकिड़ो ॿिए खे पियो चवे दअहू अन्क फलौ वज़नतहू बिउम्मतिही लवज़नहुम। छॾे ॾे ख़बर त असांखे हुई, पर इन में हिकमत वा। ईअं छो थियो? पर जेकॾहिं इन मुहम्मद मुस्तफ़ा खे रूए ज़मीन सां तोड़ींदे त बि मुस्तफ़ा करीम मथे थी वेंदो। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इया हदीस पाक बयान फरमाई। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो, ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त, बाक़ी मीलाद छाखे चइबो आहे? अॼु लाड़काणे जो बिस्तरो कुल्हे ते खणण वारो ठोड़ो उहो तो चवे त मां महबूब जे बराबरि आहियां। ऐं हदीस जी नस चवे थी त सॼी उम्मत बि जेकॾहिं महबूब सां तोड़जे त सॼी उम्मत बराबरि कान थी सघे। हे चर्स विकिणण वारो पठाण, बिस्तरे में चर्स खणी हलण वारो, इहो किथां मुंहिंजे महबूब जे बराबरि थींदो? मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न को थियो आहे, न को थींदो, न को ॼाओ आहे, न को ॼमंदो।